कबीर कहते हैं दरख्त ने बीज से कहा, ए बीज देख तू किस तरह। डॉक्टर साहब वालेकुम सलाम। अच्छा हाल आहे, ख़ुशि आहियो? छड़ो मूंखे सी थो थिए। साईं वॾो भाउ आहे मुंहिंजो डॉक्टर साहब। अच्छा हिनखे माना मूंखां वधीक ईअं पहलवान हो। अच्छा सफ़ा ईअं सफ़ा लुकड़ी थी वियो आहे। सीअ सां बुखार थियो अथसि? जी सफ़ा ॾके पियो। सीअ सां बुखार थियो अथसि वाक़ई साईं। हूअं बि अॼुकल्ह मौसम जेका आहे न उहा वरी थोरी बदिलजी वई आहे, मुंद बि बदिलजंदी आहे त ईअं थींदो आहे। सीअ सां बुखार थींदो आहे, ॾींहं जो वरी गर्मी, राति जो वरी थधि, ईअं थींदो आहे। हाय हाय हीटर न आहे तव्हां वटि? छा साईं? हीटर हीटर त कोन्हे हिते मूं वटि, बाक़ी मां पाण कासो वेठो हुउमि हिते। सीउ एॾो आहे, राति जो सीउ थो थिए, राति जो सीउ आहे, ॾींहं जो वरी गर्मी आहे, हिन जे करे ईअं थिए थो। ॿुधायां त बुढियूं खयूं अचूं हाणे ॻोठूं ॿारियूं हाणे। डॉक्टर साहब ॾिसो सीअ सां बुखार अथसि। तव्हां साईं कहिड़े गुलकार खे ॿुधंदा आहियो वधीक? साईं मां ग़रीब आहियां, मां कंहिंखे ॿुधी सघां थो। कहिड़ो फ़नकार तव्हांखे वधीक पसंदि आहे, जंहिंजा कलाम मुमताज़ मौलाई। मुमताज़ मौलाई वक़्तु बीमार थिया न साईं? सो साईं मशहूरु आहे साईं, मशहूरु त आहे, पर उन जा कलाम माना माण्हू ॿुधी करे ऐं ग़म में हलिया था वञनि, रोअनि था, डिप्रेशन में हलिया था वञनि, एंग्ज़ाइटी में हलिया। तुफ़ेल खे ॿुधां? तुफ़ेल वरी बि सही आहे, तुफ़ेल सां ॿुधण सां माण्हू कुझु सिहतमंद थिए थो, थोरो ठेंग टपा ॾिए थो। मूंखे दवा ॿुधाए, मूंखे फनकार छो थो ॿुधाए तूं साईं? हीअं कर न, तूं बाबा हीअं कर, आबदा परवीन जो नओं कलाम आयो अथई, तूं झूम 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 झूम। मां आबदा परवीन जी फी किथां आणियां? हलो पुट, सनम मारवीअ जो ॿुध, तेरे नां दी तस्बीह पढ़ सौंदा। मुमताज़ मौलाई बि गॾु अथसि। उनजी फी घणी आहे साईं? अच्छा, सनम मारवीअ नथा करे सघो मुमताज़ मौलाई, हीअं कर, रेशमा परवीन भेण ई अथई सनम मारवीअ जी, उन जहिड़ो ई आवाज़ अथसि, उहा ॿुध। ओ साईं उहा बि फी मूंखे तूं ॾींदे या मुंहिंजो इलाजु कर, मूंखे फनकार छो थो ॿुधाए? बाबा राग ऐं शाइरीअ जे ज़रिए मां इलाजु कंदो आहियां, तूं हीअं कर। अड़े काॾे वठी आयो आहे मूंखे? फ़ाइज़ा अली। डॉक्टर लिखियलु न ॿाहिरि। बसि फ़ाइज़ा अली, हिकु हिकु अथई, FAIZA फ़ाइज़ा अली। फ़ाइज़ा अलीअ जा कलाम तूं सुबुह शाम राति। साईं उहा पाण रड़ियूं थी करे त मुंहिंजा पैसा न खणो, असां ग़रीब आहियूं। अच्छा, पर हाणे ॻाल्हि ॿुधो, शफ़ी फ़क़ीर जा कलाम बि ज़रूरु ॿुधणा अथई राति जो, ऐं सादिक फ़क़ीर मरहूम जा बि इहे बि कलाम ॿुध। शफ़ी मां वटि फी न आहे साईं। शाइरी जेका आहे इन जो ख़्यालु रखिजो, ख़ासि करे शाइरी खे ॿुधाए, रजब खे। हा, रजब फ़क़ीर बि सही आहे, शागिर्द आहे, शफ़ी फ़क़ीर जहिड़ो ई आवाज़ु आहे उनजो बि। ऐं शाइरीअ जो ख़्यालु रखिजो, शाइरी माना पाकीज़ा शाइरी हुजे। जीअं काॾे वठी आयो आहियां, शाइरनि वटि फसायो अथई, तोखे चयो डॉक्टर वटि वठी हल। मशहूरु डॉक्टर आहे तव्हांजो, लिखियो पियो आहे। बसि माण्हूअ जी ख़बर पवे नथी। हाय हाय साईं, हे इब्राहिम मुंशी ॾिसो छा त लिखियो आहे। इब्राहिम मुंशी चए थो, जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो, हर को पंहिंजे अघ अघाणो, जेको माण्हू कोन विकाणो, सोई माण्हू मोती दाणो, जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो। काॾे वठी आयो आहियां? हाय हाय साईं, ॾिसो इब्राहिम मुंशी छा थो चए, डॉक्टर साहब खे कंहिंजी थी हित ॾात विकामे, कंहिंजी थी हित ज़ात विकामे, कंहिंजी थी हित बात विकामे, कंहिंजी थी हित रात विकामे, हेॾे विकिरे जो न विकाणो, हेॾे विकिरे जो न विकाणो, तंहिंखे मिलियो जेल थाणो, जहिड़ो माण्हू तहिड़ो। साईं असांखे छड़ी छा जी सज़ा ॾिनी अथई? हाय हाय साईं, शाइर छा थो चए ॾिसो, इलाज त थिए थो, डॉक्टर साहब कंदो इलाज। मां कंदो आहियां शाइरीअ जे ज़रिए माना इलाजु। साईं मूंखे सीओ बुखार आहे, मां मरां थो, तूं शाइरी काॾे थो ॿुधाए? शाइरी त ॿुधो, शाइरी ॿुधी तव्हांजी तबियत माना ख़ुशगवार थी वेंदी। ओ भाऊ ख़्याल सां ॿुध। साईं शाइर वॾी माना बारीक बीनीअ सां ॻाल्हि थो करे, चए थो, कंहिंजो थो हित रत विकामे, कंहिंजो थो हित सत विकामे, कंहिंजी थी हित पत विकामे, कंहिंजी थी हित मत विकामे, केॾा कलंगीदार विकाणा, केॾा कलंगीदार विकाणा, ॾिसंदे ॾिसंदे ॼाणू सुञाणू, जहिड़ो माण्हू तहिड़ो। लाख जी ॻाल्हि कई अथसि साईं, मूंखे छड़ो इलाजु शाइरी मूं थींदो या छड़ो मुंहिंजो इलाजु कर न। इब्राहिम मुंशी ॾिसो लफ़्ज़ त ॾिसो न यार। ओ साईं, कंहिंजो रूप ऐं रंग विकामे, कंहिंजो नाम ऐं दंग विकामे, कंहिंजो रूप ऐं रंग विकामे, कंहिंजो नाम ऐं नंग विकामे, कंहिंजो चोरियल चंग विकामे, कंहिंजो नंग थी अंग विकामे, लाश लखे हित रोज़ विकामन, लाश लखे हित रोज़ विकामन, नाहे कोई टाइम टाणो, जहिड़ो माण्हू। मूंखे काॾे वठी आयो, मुंहिंजो इलाजु कराए। सही ॾिसो डॉक्टर साहब
करे इलाज त करे तो गौर सां ॿुध तूं न आखिरी वरी शेर में त कमाल कयो आहे साईं इब्राहिम मुंशी चए थो सुबुह सांझी पीअंदे कांजी मुंशी मूर न विकिया मांजी मिसरीअ माखीअ खां बि मिठा मूं अहिड़ा के इंसान ॾिठा मूं कोल अज़मते क़ाइमु रहंदे घोट क़बूले हलिया घाणो जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो वॾो डॉक्टर ॿाहिरि ॾिठई लिखियल हो न पोइ छड़ो शाइरी छो थो ॿुधाए मूंखे साईं शाइरीअ जे ज़रिए इलाज थिए थो ॿाहिरनि मुल्कनि में राग जे ज़रिए म्यूज़िक जे ज़रिए शाइरीअ जे ज़रिए इलाज थिए थो हाणे ॾिसो मेहर टिबाई छा थो चए हाय 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 मेहर टिबाई चए थो उथी पओ पाण बदिलायो सुम्ही छो सिज था लायो अखियूं पूरे सुतल आयो गहर कहिड़ी वतल आयो रुगो बसि बिभ भरणो आहे न ॿियो को कमु करिणो आहे वहे ऐं वापरे छा पियो लहे ऐं उभरे छा पियो दुनिया चंड ते पुगी आहे अव्हां खे निंड रुगी आहे हाय हाय बुखार थींदो त निंड ई थींदी न ॿियो छा थींदो साईं सवण जो पिया आहियूं ग़रीब माण्हू फ्री आहे कान चए थो अलाए कहिड़ो रखियवर आयो उथी पओ पाण बदिलायो ऐं कमाइण खां घणा ख़र्चा सॼो ॾींहुं भोग ऐं चर्चा ॾहे सर मुड़ुसु केॾो आहे कमाइण खां अंगूठो आहे ॾिसे को रश होटल ते हुजे ॼण मुल्क मोकल ते होॾां घर में अटो नाहे ऐं ॿाहिरि रईस सॾराए लछण कहिड़ो आहे सम्झायो उथी पओ पाण बदिलायो सुम्ही छो सिज था लायो हाय 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 साईं चए थो त ॿेली का कुझु कयो गणती जो सूरनि में अथव धरती जाॻाए थो साईं शाइर चए थो ॿेली का कुझु बुखार आहे मां जाॻां काॾे वठी आयो आहियां मूंखे चए थो ॿेली का कुझु कयो गणती जो सूरनि में अथव धरती ॾिसो हू धारिया किथां आया उन्हनि हिते अची घर ठाहिया वॾी मिल्कियत बि ठाहे विया ऐं कब्ज़ा बि ॼमाए विया हू जेका सिंध जी मिल्कियत उहा बि ॼण उन्हनि जे हथ पटे पिया वात वाझायो उथी पियो पाण बदिलायो सुम्ही छो सिज था गुरबत में वात ई पटियल हूंदो न ॿियो काॾे वञूं आहिस्ते आहिस्ते फ़र्क़ु पवंदो शाइरी में फ़र्क़ु पवंदो यार साईं शाइरी जो वॾो शाइरी वॾा इनकलाब आंदा आहिनि पूरी तारीख़ भरी पई आहे डॉक्टरनि खे अस्पतालनि में शाइरी फनकार विहारियो उते बाजा खणी अचनि ॿियो छा मेहर टिबाई चए थो त कोई कमु ॿियो बि करिणो आहे रुगो मरणो ऐं पढ़णो छा ॼणियो हिकु माउ बेशक आहे ॿियो धरतीअ जो बि हक़ु आहे ॿिन्ही लाइ सोच लोचक बि उन्हनि जी लॼ बि रखबी लोफर बदनज़र बणिबो त पादर बूथ में हणिबो बूथ में हणंदुसि पादर मुंहिंजो भाउ बूथ में पादर हणंदुसि जे गैरत मंद था सॾरायो त उथी पओ पाण बदिलायो सुम्ही छो सिज था लायो हाय अरे काॾे वठी आयो पादर थो हणे अचे थो तव्हां छा आहे शाइरीअ खे सम्झो त बि तव्हांजी माना बाग बहार थी वेंदी हे शेर ॾिसो साईं चए थो कॾहिं मीरनि वज़ीरनि जे कॾहिं पोयां त पीरनि जे कॾहिं मीरनि वज़ीरनि जे कॾहिं पोयां त पीरनि जे माइनि सूधा मज़ारुनि ते कॾहिं ऊंधा ओतारुनि ते हाय हाय अड़ियल अंधनि अक़ीदनि ते चढ़ी अथव दज़ दीदनि ते इहो जे हाल हीअं रहंदो अंधी ऐं जंड पियो हलंदो ख़ुदा ख़ुदि पाण फरमायो उथी पओ पाण बदिलायो सुम्ही छो सिज था लायो हाय 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 साईं हाणे तव्हां जीअं मरीज़ हो न तव्हांजी तबियत सही न आहे त उते चए थो मेहर टिबाई मरी हूअं बि वञिणो आहे हींअर छो थो मारी पोइ साईं मरी हूअं बि वञिणो आहे क़बर में नेठि पवणो आहे टाइम ते मरां हींअर छो थो मारी अदा किरदार अहिड़ो कर फ़ख्र जंहिं ते करे पोयर अदा किरदार अहिड़ो कर फ़ख्र जंहिं ते करे पोयर मूंखे मारे पोइ फ़ख्रु कंदे हाय हाय चए थो अमर जो कर्ज़ लाहे वञ जा पीतई थञ मल्हाए वञ जॾहिं खां सम्झ हीअ आई ड्रिबाई निंड वई जाई तॾहिं थम सिंध खे ॻायो उथी पओ पाण बदिलायो सुम्ही छो सिज था लायो उथी त भला पोइ बसि ईअं हलूं ज़ोरी पाण खे बदिलायूं बाक़ी हेठि मारे सही ॿुधाए शाइरी साईं वरी बख़्शण मेराणवी जी शाइरी मारे थो हाणे मूंखे मारे हाय 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 बख़्शण मेराणवी चए थो छा त चए थो बख़्शण मेराणवी हाय हाय उनजी शाइरी आहे साईं असांजा दर्द सूफ़ी आहिनि ऐं कबूतर उॾंदा हाणे असांजा दर्द सूफ़ी आहिनि अव्हां जा कहर कूफ़ी आहिनि हाय 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 फ़र्क़ु पियो फ़र्क़ु पए थो आस्ते आस्ते हिते मूंखे थोरो अखियुनि में छंडो आयो आहे हलो बख़्शण मेराणवी ॿियो ॿुधायांव शेर हाय 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 छा त शेर आहे हुनजो बख़्शण मेराणवीअ जो हाय 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 मूंखे कहिड़ी सज़ा में वठी आयो आहियां वयल वक़्तु माज़ीअ में मदफ़ून केॾो गुलाबी रुतनि जूं गुनहगार यादूं हू टहकनि जा टोला हू मुर्कुनि जा मेला
हू चंचल अदाऊं चपन जूं चपन सां हो रिमझिम रिहाणियूं लिकी प्यार जी पींघ में पहलो ॾियासीं खिवण हुई जवानी पे तजला ॾिनासीं। अब मांखे कहिड़ी सज़ा ॾिनई बख़्शण मेराणवी मर ड्रिबाई मांखे छो सज़ा ॾिनी अथई साईं मामा हथ पटु साईं तव्हांजी डिग्री मतिलबु कहिड़ी आहे मतिलबु छा कयो अथव तव्हां बाबा मां PhD कई आहे सिंधी अदब ते शाइरीअ ते सिंधी शाइरीअ ते PhD डॉक्टर आहियां न मां। माना PhD सिंधी में कई अथव हा साईं सब्जेक्ट सिंधी हा माना BA MA पोइ जेकी PhD थींदी आहे साईं बिल्कुलु ॿाहिरि बोर्ड जो मांखे लिखियो काॾे पियो। गेले आयो करा MBBS न कई अथव न साईं MBBS वारो डॉक्टर वरी ॿियो हूंदो आहे न क्लिनिक हूंदी आहे मां हीअ ऑफिस ठाही आहे पंहिंजी ॿाहिरि लिखियो पियो आहे डॉक्टर। अरे बाबा वञी मुशाइरा पर हेॾे काॾे अची वेठो आहे क्लिनिक या Sorry बोर्ड तव्हां छा सम्झो MBBS डॉक्टर आहियां छा? सॉरी बाबा अरे अदा भा हेॾो मां ग़लती थी वई मां बख़्शण मेराणवी खे थो वञी पहिरें पवां त हे तोखे किनो थो करे मार्केट में रुगो तोखे थो हल पड़े त मां सुठे डॉक्टर वठी हलां साईं शाइरी जे ज़रिए इलाज बि थिए थो। ॿारे सॼी अच्छा मां ज़िंदगी में एॾी शाइरी न ॿुधी आहे जेका मूंखे कलाक में असां तव्हां ते केस कंदासीं साईं हे वधीक तबियत ख़राब थी आहे भाउ जी अच्छा वधीक FIR करायो उस्ताद न न कुटराए यार हे असांजा माण्हू माना सम्झनि ई नथा त शाइरीअ जे ज़रिए इलाज बि थिए थो। अलाए कॾहिं सम्झ ईंदी असांजे माण्हुनि में तॾहिं त मेहर ड्रिबाई चयो आहे न उथी पोइ पाण बदिलायो सुम्ही छो सिज था लाहियो हाय 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 कबीर खे पढ़ूं भला।